Bismillah ar-Rahman Rahim. In the name of Almighty Allah, the most gracious and merciful, uncountable, unlimited salams and salat to Holy Prophet Hazrat Muhammad sallallahu alaihi wasallam, for whom this entire universe and the systems of the universe have been decorated and arranged. So, beloved students, again we are here and we are gonna start our class. In this class today, we have to learn more points, the points which would really useful for us in the test of PST and JST. So I think you all would understand these points with heart and soul. We are lucky and fortunate because this candle has been brightened over here, and it is better to lighten the candle to cast the darkness. 2 months ago, we all were thinking that how we have to learn about the points, how we have to learn about the test, but nowadays we are learning here, and it is really luck of ours. So it is the chance which has been gotten over here, and we have to be crazy if we want to get anything. It has been said that everything is easy when you are crazy about it, and nothing is easy when you are lazy about it. So achieve your goals, achieve your objects with craziness, not with laziness. So we love our working hard, and inshallah our work hard, our efforts and our strives would give us the results. So thank you very much. We have to move to the task of the day, and today in this class we have to learn really important task. As in previous classes we had to learn different topics. Like that, this is also very important for different kinds of competitive tests. So today the topic is correlative conjunctions. You all know about the conjunctions, that what is conjunction. In previous classes you shared about the conjunctions, but today in this class only we have to discuss about the correlative conjunctions, that what are the correlative conjunctions and how we have to use and what kind of questions can be in our test. So we are going to move correlative conjunctions, such conjunctions which are used as pairs in the sentence. Babu, adding conjunctions जेकी pair तौर बिट्टियों conjunctions जेकी use थियन sentence में उनके जब वो correlative conjunctions. Different kinds of words I have written on the board, and we would try our best to understand these words, that how such kind of words can be in our sentence or can be in our test, and how we have to make the solution of these questions as well as these words. So first of all, I have written here not only but also. Whenever we have to use in the sentence not only, at that time we have to use but also too. Whenever we have to use not only, at that time we have to use but also. If there is the sentence in which not only has been used, it means the second part would be but also. He is not only clever but also regular. She is not only beautiful but so much intelligent too. So whenever we have to use not only, at that time we have to use but also. He is not only proud but also very clever. So not only, the pair word of not only is but also. So this is the first correlative conjunctions which we discussed. Now we are moving towards both and. Both in different sentence, different styles and different usage of both are. If I say both are coming, it is indefinite pronoun. In that sentence, the word both is indefinite pronoun. If I say both boys are coming, in that sentence, both is adjective. Numeral adjective, adjective or number. Both boys are coming. But if I use in the sentence both and, both Aslam and Ali are working hard, both and, at that time this is the correlative conjunction.
So remember the point that whenever we have to use both as a conjunction, at that time with both we have to use the pair word and to. समझो पिया न बाबू, जॾहिं बि असांखे बोथ यूज़ करिणो आहे त उन सां गॾु पेयर वर्ड एंड यूज़ करिणो आहे. बोथ जा मूं 3 यूज़ ॿुधाया. हिकिड़ो प्रोनाउन तौर बि यूज़ कंदा आहियूं, एडजेक्टिव तौर बि यूज़ कंदा आहियूं, गॾोगॾु कंजक्शन तौर बि यूज़ कंदा आहियूं. पर जॾहिं कंजक्शन तौर यूज़ कंदासीं त बोथ सां गॾु एंड बि यूज़ कंदासीं. सही आहे. बोथ द बॉयज़ एंड द गर्ल्स of this class, both the boys and the girls of this class are really working hard for their test. And both the boys and the girls. So whenever we have to use both in the sentence as a conjunction, at that time the pair word of both is and. ठीक है बाबू. अगते now either or. Either or is also pair word and it is also correlative conjunction. And whenever there was the topic subject verb agreement, at that time we also discussed about the either or. Again we are making the discussion that either or जॾहिं बि यूज़ कंदासीं, either सां हिकिड़ो सब्जेक्ट ईंदो, or खां पोइ ॿियो सब्जेक्ट ईंदो. either you or she. हाणे either सां हिते छा लॻायोसीं, or खां पोइ छा लॻायोसीं, she. ॿ सब्जेक्ट थी विया. हाणे जेको हेल्पिंग वर्ब रखिबो त बैद वारे सब्जेक्ट जे मुताबिक़ रखिबो. either you or she is, either you or she has, either you or she was. यानी जेकॾहिं हिते हुजे she, either she or you त पोइ वरी or. माना either or पेयर वर्ड आहे. जॾहिं बि either or सां सेंटेंस लिखिया वेंदा त बैद वारे सब्जेक्ट ते फोकस करे उन मुताबिक़ सेंटेंस खे कंपोज़ कयो वेंदो. ठीक है बाबू. ईदर और साॻे नमूने इन जो निगेटिव स्टाइल आहे नीदर नॉर. जॾहिं बि नीदर नॉर यूज़ कयो वेंदो, साॻियो डिस्कस कयोसीं पहिरनि क्लासनि में जॾहिं सब्जेक्ट वर्ब एग्रीमेंट जो पाण क्लास वरिता, उन्हनि में इन्हनि लफ़्ज़नि जो डिस्कस थियो ऐं थोरी रिपीटेशन थी वेंदी ऐं गॾोगॾु इहे कोरिलेटिव कंजक्शन सां रिलेटेड आहिनि. तंहिंजे करे हिकु दफ़ो ॿीहरनि जो थोरो डिस्कस कंदासीं त नीदर नॉर, नीदर सां बि हिते को सब्जेक्ट ॾियूं ऐं नॉर खां बाद में जेकॾहिं को असां सब्जेक्ट ॾियूं, neither you nor he, हिते हेल्पिंग वर्ड प्रेजेंट कंटिन्यूअस में छा लॻा, इज़, एम, आर, इज़. माना ईदर और ऐं नीदर नॉर में जॾहिं बि असांखे हेल्पिंग वर्ब रखिणो पवंदो, को सेंटेंस कंपोज़ करिणो पवंदो त असांखे ॾिसणो पवंदो छा, बैद वारो सब्जेक्ट. यानी और जे भरिसां जेको हुजे, नॉर जे भरिसां हुजे, या जिते हेल्पिंग वर्ब वग़ैरह लिखूं था त उते ॾिसूं भरिसां कहिड़ो सब्जेक्ट आहे. उन जे मुताबिक़ असां फ़ैसिलो कंदासीं ऐं उन जे मुताबिक़ असां हेल्पिंग वर्ब वग़ैरह रखंदासीं. सो नेदर नॉर बि बैद वारे. सो दैट रिमूव टू में तव्हां हिकिड़ो सो दैट यूज़ कयो बाबू. रिमूव टू ख़तमु कयो ऐं उन जे दादे पाण ने सो बि यूज़ कयो. दैट शी इज़ टू वीक टू वॉक. इन खे रिमूव टू कयोसीं कीअं, शी इज़ सो वीक दैट शी कांट वॉक. हाणे सो दैट अची वियो, रिमूव टू कयोसीं सो दैट. सो इन अंदाज़ जो जॾहिं बि यूज़ कंदासीं त उन महिल थींदो सो दैट. He is so angry. He is too angry to speak with me. He is so angry that he can't speak with me. So जॾहिं बि रिमूव टू कंदा आहियूं, सो दैट यूज़ कंदा आहियूं. इन करे सो दैट जो इन अंदाज़ सां बि, सो दैट जो गॾु बि हिकिड़ो स्टाइल, माना ॿ लफ़्ज़ गॾिजी बि यूज़ थींदा आहिनि. आई वर्क हार्ड, मां महिनत करियां थो. सो दैट त जीअं यूज़ गॾु, सो दैट आई मे गेट सक्सेस, त जीअं मूंखे कामयाबी मिले. I work hard so that I may get success. So इन अंदाज़ सां so that जो यूज़ थींदो आहे. So remove to जे जाते so that यूज़ थींदो हो, इहो पेयर वर्ड में यूज़ थियो. हिते ॿई लफ़्ज़ हिकिड़े जाते गॾु यूज़ थिया. so that as जो पाण डिस्कस कयो हो, जेकॾहिं तव्हांखे यादि हुजे, जेकॾहिं जॾहिं असां डिग्रीज़ जो डिस्कस पिए कयो त as she is as intelligent as her sister is. हीअ अहिड़ी हुशियारा जीअं हिन जी भेण. ठीकु आहे. शी इज़ एज़ इंटेलिजेंट एज़ हा सिस्टर इज़. त एज़ जे विच में असां पॉज़िटिव डिग्री रखंदा आहियूं. शी इज़ एज़ इंटेलिजेंट, ही इज़ एज़ ब्रेवर एज़ हिज़ फादर इज़.
He is as regular as Arbab is. So regular या जेकी बस इते एडजेक्टिव यूज़ कयूं as जे विच में, पर याद रखो जॾहिं बि as यूज़ थींदी त सेंटेंस पॉजिटिव हूंदो, असर्टिव हूंदो, पर जेकर साॻियो सेंटेंस असां निगेटिव कंदासीं पोइ as जो कॉम्बिनेशन यूज़ न थींदो, पोइ so as जो कॉम्बिनेशन यूज़ थींदो। मुझे he is as intelligent as his brother is. He is as intelligent as his, पर जेकर इहो सेंटेंस मां निगेटिव कयां he is not as intelligent as his brother is, सही ग़लति थियो, छो त निगेटिव सेंटेंस थियो त जेकर थींदो he is not so intelligent as his brother is। जॾहिं बि निगेटिव सेंटेंस ईंदो त कॉम्बिनेशन छा जो ठहंदो, सो एज जो। जी बाबू सिर्फ़ु टेस्ट लाइ चंद पॉइंट्स पिया शेयर कयूं त डिटेल सां, न त हर हिकु सेंटेंस ते बाक़ाइदे बोर्ड भरिजे ऐं लिखिजे ऐं तव्हां खां प्रैक्टिस कराइजे, सिर्फ़ु पॉइंट आउट कयो पियूं वञनि त हीअ शयूं हिन अंदाज़ सां यूज़ कयूं पियूं वञनि। जी बाबा सेम एज, ही हैज़ सेम आइडियाज़, ही हैज़, हिन जा उहे ई तसवुर आहिनि, इहे ई ख़्यालात आहिनि। ही हैज़ सेम आइडियाज़ एज़ यू हैव, हिन जा बि उहे ई आइडियाज़ आहिनि जेका तुंहिंजा आहिनि, सम्झ में छो सेम ई न ईंदा असां। आई हैव सेम थॉट्स, आई हैव सेम थॉट्स, हाणे अॻिते छा सेम खां पोइ घुरिजे थो त अॻियो ॿियो लफ़्ज़ जे कहिड़ो ईंदो, आई हैव सेम थॉट्स फॉर यू एज़ यू हैव फॉर मी। I have same thoughts for you as you have for me. So same जो पेयर वर्ड छा आहे is, अॻिते लफ़्ज़ आहे सच, सच is जो पेयर वर्ड आहे। So I like such books, सच माना अहिड़ा। हाणे हीअं बि सेंटेंस थी सघे थो I like such books which are interesting। हाणे इहो कंपोज़िशन जे लिहाज़ खां सेंटेंस ग़लति थियो, सच यूज़ थियो आहे त अॻियां या हीअं मां सेंटेंस I like those books, I like those books which are so interesting। पंहिंजी जाते सेंटेंस सही थियो आहे, तव्हां संदर्भ ॻाल्हि त मां जेका चवणु पियो चाहियां, I like those books which are interesting। पर कंपोज़िशन जे लिहाज़ खां बहितरीन सही सेंटेंस ईअं थींदो I like such books as are interesting। I like त सच जो पेयर वर्ड छा आहे is, सो जो पेयर वर्ड is जो पॉजिटिव सेंटेंस, नेगेटिव में वरी सो एज, सेम एज जो डिस्कस कयोसीं। हाणे आई लाइक सच बॉयज़ इन द क्लास, आई लाइक सच बॉयज़ इन द क्लास, सो मेनी स्टूडेंट्स आर हियर बट आई लाइक सच बॉयज़ इन द क्लास एज आर रेगुलर एंड पंक्चुअल। मूंखे उहे छोकिरा पसंदि आहिनि जेके रेगुलर आहिनि। सो आई लाइक सच बॉयज़ एज आर। हाणे हिते कोन थींदो त हू आर या विच आर, सच यूज़ कयो अथऊं त अॻियां यूज़ थींदो छा एज। आई लाइक सच बॉयज़ इन द क्लास हू आर एज आर रियली रेगुलर एंड पंक्चुअल। सम्झ में आई ॻाल्हि बाबू? सो सच जो पेयर वर्ड छा आहे, सिर्फ़ु तव्हांखे इहो बि यादि करणु त हिन जा पेयर वर्ड्स छा आहिनि। जी बाबू दो येट, हाणे येट जो यूज़ हीअं मॉडर्न इंग्लिश में रेयर थी चुको आहे, माना बिल्कुलु घटि थी चुको आहे। दो ईंदो आहे त अॻियां कॉमा यूज़ कंदा आहिनि, दो जेतोणीकि अगरचे। दो ही वर्क्स हार्ड येट ही हैज़ नेवर गॉट इन द फर्स्ट पोजिशन। जेतोणीकि मेहनत करे थो पर हिन कॾहिं फर्स्ट पोजीशन कोन हासिल कई आहे। दो जो पेयर वर्ड माना ॾिसो सिंधीअ में था चऊं, जेतोणीकि ही मेहनत करे रहियो आहे पर हिन कॾहिं बि फर्स्ट पोजीशन कोन खई आहे, पर लफ़्ज़ यूज़ कयूं था ऐं पर जी इंग्लिश छा आहे बट। घणा भुलिजी छा चवंदा आहिनि, दो जो अॻियां जेकर ऑप्शन ईंदो आहे न त दो जे अॻियां ऑप्शन में बट खे मीनिंग सेंस जे लिहाज़ खां बट खे टिक करे छॾींदा आहिनि या बट खे पॉइंट आउट कंदा आहिनि। पर यादि रखी छॾियो दो जो पेयर वर्ड छा आहे, दो या दो जो येट। पर हिन मॉडर्न इंग्लिश में येट बि कोन ईंदो आहे, हुनजी जाते कॉमा यूज़ करे छॾींदा आहिनि। बाक़ी हिन जो पेयर वर्ड बट कोन्हे, इहो यादि करे छॾिजो। दो जो पेयर वर्ड या त येट थींदो या त कॉमा थींदी, पर बट हिन जो पेयर वर्ड न आहे। बसि इहो ज़हन में रखिजो। ही स्पीक्स इंग्लिश एज़ इफ, ही इंग्लिश ईअं थो ॻाल्हाए ॼण त ही अंग्रेज़ हुजे, या ही अरेबिक ईअं थो ॻाल्हाए जीअं अरब हुजे। ही स्पीक्स अरेबिक एज़ इफ ही इज़ अरब, ही वॉज, ही वर। छा थींदो सही बाबू?
जेको एज़ इफ जॾहिं बि यूज़ थिए अॻियां जेको हिन पेयर वर्ड आहे वर यूज़ थींदो। पर हर ॾिसो ही सां वाज़ यूज़ थींदो आहे न, ही स्पीक्स अरेबिक एज़ इफ ही सां वाज़ लॻंदो आहे नॉर्मल सेंटेंस में, टेंसेस में पास्ट कंटिन्यूस जो टू बी स्टाइल हुजे, कंटिन्यूस हुजे, ही सां छा लॻंदो वाज़। पर जॾहिं बि एज़ इफ हुजे या कंडीशनल सेंटेंस में यूज़ कंदा आहियूं उन में वाज़ यूज़ न थींदो आहे। एज़ इफ सां पोइ बि हमेशह छा यूज़ कंदासीं, वर जो यूज़ कंदासीं। शी स्पीक्स इंग्लिश एज़ इफ शी वर द इंग्लिश। सम्झ में अचे पई ॻाल्हि बाबा? त एज़ इफ जो पेयर वर्ड छा आहे, व माना एज़ इफ थींदो त अॻियां जेको बि सब्जेक्ट हूंदो उन सब्जेक्ट सां असां वर यूज़ कंदासीं। सो इहो यादि करे छॾियो बाबा। लेस्ट जो पेयर वर्ड आहे शुड। लेस्ट जो पेयर वर्ड छा आहे, महिनत, हा महिनत कर न त फेल थी पवंदे, वर्क हार्ड। लेस्ट हाणे मां सेंटेंस थो चवां, तव्हां पाण ॿुधायो त ॾिसो पिया साम्हूं, वर्क हार्ड लेस्ट यू विल फेल, यू शुड फेल, यू कैन फेल, यू आर फेल। छा थींदो बाबू? असांखे ख़बर आहे कि लेस्ट वर्ड यूज़ थियल आहे, इन जो अॻियां पेयर वर्ड घुरियो अथनि, त लेस्ट जो पेयर वर्ड छा आहे, शुड यूज़ कंदासीं। So whenever we have to use lest in the sentence, after that if we have to apply any helping verb, the helping verb would be should there. So remember this is special point in your mind too. All these are the special points for the test. जी भाउ कोरिलेटिव कंजक्शन्स मां मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे टेस्टुनि में मुख़्तलिफ़ सवाल ईंदा आहिनि, तंहिंजे करे ही ज़हन में अचे त हिन जो पेयर वर्ड छा आहे ऐं हिन जो यूज़ सही छा आहे। सिर्फ़ु हिकु क्लास मां सिर्फ़ु हिकु दफ़ो ॿुधण सां ही सेंटेंस सम्झ में न ईंदा, गॾोगॾु वरी तव्हांखे हिन जी सेंटेंस ते पंहिंजी प्रैक्टिस करणी आहे। साईं सम्झायो ऐं वॾो ज़बरदस्त मौक़ो असांजे लाइ आहे त जेकी लफ़्ज़ हिते चया पिया वञनि तव्हां वरी ॿियो दफ़ो ॿुधी बि सघो था, उनखे सम्झण जी कोशिशि कंदा त सम्झी बि सघो था। ठीकु आहे बाबू? अॻिते आहे वेदर और। वेदर जो पेयर वर्ड छा आहे, आर। इधर जो बि और, वेदर जो बि आर। जी बाबा मां हुन जी मदद कंदुसि, चाहे तोखे वणे या न वणे। चवंदा सिंधीअ में यूज़ कंदा आहियूं, चाहे तोखे, मां हुन जी मदद, आई विल हेल्प हिम, आई विल हेल्प हिम वेदर यू लाइक इट और नॉट। छा वेदर जो पेयर वर्ड छा थियो, मां हुन जी मदद कंदुसि पोइ चाहे तोखे वणे न। मां वञा थो पोइ तूं हली न हली, आई गो वेदर यू गो टुगेदर विथ मी और नॉट। मां वञा थो पोइ तूं। सो वेदर जो पेयर वर्ड छा आहे, मां इंग्लिश स्पेक्ट्रम सिखां थो स्पेक्ट्रम ते, तूं सिखी न सिखी। आई लर्न इंग्लिश एट स्पेक्ट्रम वेदर यू लर्न इट और यू लर्न इट और नॉट। मां इंग्लिश सिखां थो, तूं सिखी न सिखी। ऐं महिनत करियां थो पंहिंजी टेस्ट लाइ ऐं रोज़ अचां थो, पोइ तूं अची न अची, तूं रेग्युलर। आई वर्क हार्ड फॉर दिस कॉम्पिटेटिव टेस्ट वेदर यू वर्क हार्ड और नॉट, वेदर यू कम हियर और नॉट, वेदर यू अटेंड द क्लास और नॉट, वेदर यू बिकम रेग्युलर और नॉट। जेको यूज़ कयो वेदर आर। सो वेदर जो पेयर वर्ड छा आहे, आर। अॻिते आहे वुड रेदर ऐं देन। आई वुड रेदर हर सब्जेक्ट सां यूज़ छा थींदो आहे, वुड रेदर। आई वुड रेदर, आई वुड रेदर आर एट जनरल सेंटेंस आहे। ॾिसो हर सब्जेक्ट सां छा यूज़ थियल आहे, वुड रेदर। वुड रेदर खां पोइ जेको वर्ब जो ईंदो फर्स्ट फॉर्म, न को इन्फिनेटिव न को इंग फॉर्म न को फर्स्ट फॉर्म। ऐं हिन जो पेयर वर्ड छा आहे, देन। देन बि कहिड़ी, THAN। आई वुड रेदर डाई देन बेग। ऐं पिनण खां मरण खे तरजीह ॾींदुसि। हाणे सेंटेंस जी मीनिंग इहा थी, यादि रखी छॾियो। वुड रेदर खां वर्ब फर्स्ट फॉर्म ईंदो, वरी देन ईंदो, वरी बि वर्ब फर्स्ट फॉर्म। ऐं जेकॾहिं को ऑब्जेक्ट वग़ैरह मिलियल हुजे त पोइ तव्हां ऑब्जेक्ट बि ॾेई सघो था। मिसाल तौरु ही वुड रेदर प्ले क्रिकेट, देन। हाँ ॾिसो हिते प्ले यूज़ थी चुको आहे। हाणे मूंखे वरी बि
मिसाल तौर मां सेंटेंस लिखण थो चाहियां ऐं क्रिकेट खेॾण खां ऐं फुटबॉल खेॾण खां क्रिकेट खेॾण खे तरजीह ॾींदुसि। हाणे ॿई पासे फुटबॉल बि खेॾणु थियो, क्रिकेट बि खेॾणु थियो। सो आई वुड रादर प्ले क्रिकेट देन प्ले फुटबॉल न थींदो। छो न थींदो? छो त प्ले अॻे यूज़ थी चुको आहे, सिर्फ़ु ॾींदासीं फुटबॉल। मिसाल तौर सेंटेंस टेस्ट में अची सघे थो हीअं बि बाबा थोड़ा सीक्वेंस। आई वुड रेदर प्ले क्रिकेट देन, हाणे ऑप्शन अची विया, प्ले फुटबॉल, फुटबॉल टू प्ले फुटबॉल, प्लेइंग फुटबॉल। छाजे करे अॻे ई सीक्वेंस सेंटेंस अॻे ई प्ले यूज़ थियल आहे, त जॾहिं ॿ साॻिया वर्ब हिकिड़े ई सेंटेंस में यूज़ थियल हुजनि पोइ तव्हां पहिरियों दफ़ो यूज़ कंदव, ॿियो दफ़ो वर्ब यूज़ न कंदव। चलो ऑप्शन अची वियो, शी वुड रेदर लर्न इंग्लिश देन। हाणे देन छा आहे? देन आहे ऑपरेट कंप्यूटर, टू ऑपरेट कंप्यूटर, ऑपरेटिंग कंप्यूटर, कंप्यूटर। जी बाबा हाँ ॾिसो कंप्यूटर थी सके तो, माना हीअ इंग्लिश सिखण खां कंप्यूटर सिखण खे तरजीह ॾींदी, कंप्यूटर थी सके तो। वरी ऑपरेट कंप्यूटर बि, माना हीअ इंग्लिश सिखण कंप्यूटर हलाइण खां इंग्लिश सिखण खे तरजीह ॾींदी, वधीक सम्झंदी। सो जेकॾहिं हुजे मुख़्तलिफ़ वर्ब हुजनि, पर यादि रखी छॾियो भले मुख़्तलिफ़ वर्ब हुजनि, पर वुड रेदर खां पोइ जेको वर्ब फर्स्ट फॉर्म ईंदो ऐं देन खां वर्ब फर्स्ट फॉर्म, इन्फिनेटिव न ईंदी, वर्ब जो इंग फॉर्म वग़ैरह न ईंदा। सो इहो ज़हन में ठाहे छॾियो। सो वुड रेदर खां पोइ वर्ब फर्स्ट फॉर्म, वरी देन खां, देन जी स्पेल छा आहे? THAN। इन नमूने ऑप्शन देन बाबा ऑप्शन अची विया, THAN, THEN, वेन। सो मुख़्तलिफ़ असांखे वुड रेदर जो जेकॾहिं ज़हन में हूंदो न त असां सोचींदासीं त वुड रेदर जो पेयर वर्ड छा आहे? देन। साॻिया सेंटेंस, इहो वुड रेदर जे स्टाइल जा सेंटेंस सम्झो, उनजी त पंहिंजी मीनिंग आहे, सेंस आहे, पर साॻिया सेंटेंस मुख़्तलिफ़ हिकिड़े अंदाज़ सां यूज़ कया वेंदा आहिनि। उहो ही टॉपिक असांजो को रिलेटिव कंजक्शन सां न आहे, पर यूज़ थींदा आहिनि, तंहिंजे करे उनजो तस्करो कंदा हलूं। साॻियो सेंटेंस मिसाल तौरु प्रिफियर सां, आई प्रिफियर, हुते सेंटेंस आई वुड रेदर प्ले क्रिकेट देन फुटबॉल। हाणे साॻियो सेंटेंस असां प्रिफियर सां लिखूं था, आई प्रिफियर। हाणे यादि रखिजो जॾहिं प्रिफियर जो लफ़्ज़ अची वञे उन खां पोइ वर्ब फोर्थ फॉर्म इंग फॉर्म ईंदो आहे। छा? आई प्रिफियर प्लेइंग क्रिकेट। हाणे वुड रेदर जो पेयर वर्ड छा आहे? देन। पर यादि रखी छॾियो प्रिफियर जिते यूज़ कंदा आहियूं न, अॻियां असां प्रीपोजिशन टू यूज़ कंदा आहियूं। छा यूज़ कंदा आहियूं? आई प्रिफियर प्लेइंग क्रिकेट टू फुटबॉल। आई प्रिफियर प्लेइंग क्रिकेट। हाणे प्रिफियर अचे त वर्ब जो कहिड़ो फॉर्म ईंदो? फोर्थ फॉर्म। ऐं हिन जो सम्झो त प्रिफियर जो हिते को रिलेटिव कंजक्शन कान्हे, प्रिफियर सां कहिड़ी प्रीपोजिशन असां यूज़ कंदासीं? टू यूज़ कंदासीं। ऐं वुड रेदर जो पेयर वर्ड छा आहे? देन। ऐं इहा बि ॻाल्हि मिसाल त वरी मुख़्तलिफ़ वर्ब हुजनि, जीअं सेंटेंस लिखियो, शी प्रिफियर्स लर्निंग इंग्लिश टू, अॻियां ऑप्शन आहे लर्निंग इंग्लिश टू। हाणे ऑपरेट कंप्यूटर, टू ऑपरेट कंप्यूटर, ऑपरेटिंग कंप्यूटर। जी बाबा कहिड़ो सही ऑप्शन? जी बाबा जी प्रिफियर आहे त सीक्वेंस ऑफ द सेंटेंस थी चए, वर्ब इंग फॉर्म, हिते बिंग फॉर्म आहे त अॻिते बिंग फॉर्म लॻंदो। सो आई प्रिफियर या शी प्रिफियर्स लर्निंग इंग्लिश टू ऑपरेटिंग कंप्यूटर। सम्झ में अची वई ॻाल्हि? माना अॻियां वर्ब फोर्थ फॉर्म ईंदो। ज़हन में अची वई न ॻाल्हि? त प्रिफियर सां प्रीपोजिशन कहिड़ी यूज़ कंदासीं? टू। ऐं वुड रेदर जो पेयर वर्ड छा आहे? देन जी स्पेल छा आहे? ऐं वुड रेदर सां वर्ब जा कहिड़ा फॉर्म यूज़ कया वेंदा आहिनि? फर्स्ट फॉर्म। ऐं प्रिफियर सां फोर्थ फॉर्म। वेल डन। सम्झ में अचे पई न ॻाल्हि बाबा? चलो अॻिते था। अॻिते हिते एज़ सून एज़, हिते ॾिसो कॉमा लॻी पई आहे।
छा मतलब त जॾहिं बि एज सून एज सां सेंटेंस स्टार्ट थिए कंडीशनल में पाण डिस्कस कयो इफ सां क्लास सां सेंटेंस हूंदो, ॿी क्लास मेन क्लास खां अॻु में असां कॉमा ॾींदा आहियूं, वेन सां सेंटेंस थींदो, ॿी क्लास खां अॻु में असां कॉमा ॾींदा आहियूं, एज लॉन्ग एज सां सेंटेंस थियो, ॿी क्लास खां अॻु में असां कॉमा ॾींदा आहियूं, अनलेस सां सेंटेंस थियो, ॿी क्लास खां अॻु में असां छा कॉमा ॾींदा आहियूं। बिल्कुलु अहिड़े नमूने एज सून एज सां जॾहिं बि सेंटेंस स्टार्ट थिए त वरी ॿी जेको फ्रेज़ हूंदी, ॿियो जेको सेंटेंस हूंदो, ॿी जेको क्लास हूंदी, उन खां अॻु में छा ॾींदासीं कॉमा। ॾिसो एज सून एज I stepped out, comma, it began to rain. As soon as I stepped out, it began to rain. Yeah, as soon as I stepped out, it started raining. It started raining. थी सके तो started somewhere, fourth form use कंदो, began somewhere. जी बाबू, त हाणे एज सून एज जॾहिं यूज़ कयो अथई त हिते छा यूज़ कयोसीं कामा, हिन जो पेयर वर्ड छा थियो कामा। जीअं ई मां ॿाहिरि निकितुसि मींहुं वसण लॻो। हाणे साॻियो सेंटेंस जेकॾहिं असां नो सूनर में कंदासीं, साॻियो सेंटेंस छा में कयूं, या नो सूनर जी कंपोज़िशन इन ई सेंटेंस में था फिट कयूं। असांखे त तयारी करणी आहे टेस्ट जी, त एज सून ईंदी त इन जो पेयर वर्ड कामा थी वियो। पर जेकॾहिं नो सूनर यूज़ कंदासीं त यादि रखी छॾियो, जॾहिं बि नो सूनर यूज़ कंदासीं न त उन जेको बि सेंटेंस असांखे लिखिणो आहे उनजी हेल्पिंग वर्ड ॿाहिरि खणी ईंदासीं। इंट्रागेटिव सेंटेंस कोन कंदासीं, पर सूरत इहा थींदी, शेप इहो बणिजंदो त हेल्पिंग वर्ड बि असां ॿाहिरि खणी ईंदासीं। हाणे हिकु सेंटेंस आहे, कहिड़ो टेंस आहे, पास्ट सिंपल जो आहे। नो सूनर डिड आई, हाणे जॾहिं डिड लॻी त हिते स्टेप लिखां स्टेप्ड लिखां, स्टेप आउट। हाँ नो सूनर जॾहिं बि यूज़ कयूं, हाँ ॾिसो पेयर वर्ड, नो सूनर जो पेयर वर्ड छा आहे देन यूज़ कंदासीं, हिते कॉमा यूज़ न कंदासीं। एज सून एज ईंदी त कॉमा, नो सूनर सां छा यूज़ कयूं देन इट बिगेन टू रेन सन थींदो, देन खां पोइ वरी सेंटेंस साॻियो रहंदो। सो नो सूनर माना नो सूनर जॾहिं यूज़ कंदासीं त उन टेंस जेको बि यूज़ थियल हूंदो उनजो हेल्पिंग वर्ब ॿाहिरि हुअणु घुरिजे। सम्झ में अचे पई ॻाल्हि, इन जो पेयर वर्ड छा आहे देन यूज़ कंदासीं। साॻियो सेंटेंस असां जेकॾहिं अक्सर करे ही सेंटेंस यूज़ थींदा आहिनि पास्ट परफेक्ट स्टाइल में यूज़ थींदा आहिनि। हार्डली साॻियो जेकॾहिं यूज़ कयूं, हाणे हार्डली साॻियो सेंटेंस, साॻिए सेंटेंस में छा यूज़ कयूं, आई हैड हार्डली स्टेप्ड आउट, थर्ड फॉर्म यूज़ थींदो आहे न बाबा पास्ट परफेक्ट में, आई हैड हार्डली स्टेप। हाणे हिते पेयर वर्ड छा यूज़ कयां, नो सूनर सां देन यूज़ कयो आहे, एज सून एज सां मूं कॉमा यूज़ कई आहे, ऐं हार्डली सां छा यूज़ कयां वेन यूज़ कंदा, वेल डन वेन इट बिगेन टू रेन। त जॾहिं बि यूज़ कंदासीं हार्डली अचे, माना परफेक्ट स्टाइल में हार्डली यूज़ थी अचे त उनजो पेयर वर्ड असांजे ज़हन में हुजे त वेन आहे। जेकॾहिं नो सूनर आहे पेयर वर्ड देन आहे, जेकॾहिं एज सून एज आहे त उनजो पेयर वर्ड कॉमा आहे। वरी साॻियो लफ़्ज़ जेकॾहिं स्केर्सली में अचे, ऐं स्केर्सली बि ॿाहिरि यूज़ कर, जीअं नो सूनर ईअं यूज़ कंदा आहियूं, अक्सर करे स्टार्टिंग में यूज़ कंदा आहियूं स्केर्सली। हाणे पास्ट परफेक्ट हैड आई स्टेप्ड आउट, हाणे हिन जो पेयर वर्ड स्केर्सली जो पेयर वर्ड छा आहे वेन, त हार्डली स्केर्सली जो पेयर वर्ड वेन, नो सूनर जो देन, एज सून एज जो कामा। ये ज़हन में रखणा आहिनि असांखे, त हिननि जा पेयर वर्ड ही आहिनि ऐं सेंटेंस में हीअं यूज़ थींदा। जेकॾहिं असांखे टेस्ट में अची वञनि त हिननि जी सही कंपोज़िशन हिन स्टाइल सां थींदी। सही ॿुधायो, जेकॾहिं तयारी करणी अथव त जेकी बि सेंटेंस ॿुधायो वेही पंहिंजे मुंहुं जेॾी महिल मौक़ो मिले तव्हां पंहिंजा सेंटेंस बणायो, लिखो, सर असांखे हिन अंदाज़ सां सम्झायो, टेस्ट में हीअं बि अची सघंदा, हीअं बि अची सघंदा, हीअं बि इन अंदाज़ सां जेॾी महिल असां इन लॉजिक सां इन वे सां इन अंदाज़ सां सोचींदासीं, पोइ असां टेस्ट हल करे सघंदासीं। सिर्फ़ु हिकिड़ो सेंटेंस ॿुधी सिर्फ़ु इहो कोन त बाबा हिन जी मीनिंग ऐं हिन जी ट्रांसलेशन छा थींदी, उते मीनिंग ऐं ट्रांसलेशन कोन हूंदी, उते त बाक़ाइदा हिन नमूने जा हिन अंदाज़ जा छा क्वेश्चन हूंदा जेके असांखे सॉल्व करणा पवंदा। त हीअं कंपोज़िशन जा क्वेश्चन हूंदा ग्रामर जे लिहाज़ खां। सो स्केर्सली हैड आई स्टेप्ड आउट व्हेन इट बिगेन, स्केर्सली जो पेयर वर्ड वेन थींदो। सही आहे बाबू, इहा ज़हन में
अची वई न ॻाल्हि बाबा। हाणे हिते लफ़्ज़ लिखियल आहे नथिंग एल्स बट। हाणे नथिंग एल्स जॾहिं यूज़ थींदो अॻियां यूज़ थींदो ही गेव मी नथिंग एल्स बट अ पेन। हुन मूंखे ॿियो कुझु बि कोन ॾिनो पर छा ॾिनई पर नथिंग एल्स सां छा यूज़ थींदो नथिंग एल्स। पर शुरूआत में सेंटेंस जे स्टार्टिंग में नथिंग एल्स बट वेल्थ हैज मेड हिम प्राउड। ॿिए कुझु बि न पर हिनखे दौलत जेको आहे न हिन जो दिमाग़ ख़राब करे छॾियो, हिनखे मगरूर बणाए छॾियो आहे। नथिंग एल्स जॾहिं बि नथिंग एल्स यूज़ थिए अॻियां पे वर्ड कहिड़ो यूज़ कयूं बट। वरी जेकॾहिं नो अदर सां अॻियां छा यूज़ कंदासीं नो अदर देन दिस बॉय हैज़ स्टोलन माई पेन। नो अदर देन दिस बॉय हैज़ स्टोलन माई पेन। सो जॾहिं बि यूज़ कंदासीं नो अदर सां अॻियां देन यूज़ कंदासीं, नथिंग एल्स सां असां छा यूज़ कंदासीं बट यूज़ कंदासीं। सो हैव यू अंडरस्टूड this was the topic about correlative conjunction. So it is up to us that how we work hard. जेकॾहिं बाबू मेहनत कंदासीं जुस्तजू कोशिशि कंदासीं त पोइ कामयाबी असांजा कदम चुमंदी। जेकॾहिं सिर्फ़ु हिकिड़ो क्लास ॿुधी ऐं चऊं वाह असांजो जेको सर असांखे इहो सम्झायो आहे बसि इहो ई चए न बाबू न, हिकिड़ो त वे आहे, हिकिड़ो बेस थिंग आहे त बाबा हिन अंदाज़ सां सवाल थी सघंदा। बाक़ी महिनत तव्हांखे करणी आहे ऐं तव्हां महिनत कंदव त इनशाला रिज़ल्ट अहिड़ी ईंदी जो तव्हांजो बि अंदरि ठहंदो, तव्हांखे बि ख़ुशी थींदी ऐं असांजो बि अंदरि ठहंदो। छो सॼो दारो मदार महिनत ते आहे। असांखे हिकिड़ी विक्ट्री न पर हिकु हिस्ट्री ठाहिणी आहे। कंहिं चयो आहे इफ समवन विन्स विदाउट एनी ट्रबल इट इज़ जस्ट विक्ट्री। इफ समवन विन्स विदाउट any trouble it is just victory, but if someone wins with a lot of difficulties and troubles it is history. कंहिं चयो आहे त जेकॾहिं कंहिं मक़सद खे हासिल कयो आहे, को पंहिंजे गोल ते पुॻो आहे, कंहिं पंहिंजो ऑब्जेक्टिव हासिल कयो आहे बग़ैर कंहिं कशालनि जे, बग़ैर कंहिं महिनत जे, बग़ैर कंहिं तकलीफ़ ऐं परेशानीअ जे, इहा जस्ट हिकु विक्ट्री आहे, हिकु फतेह आहे। But if someone has won with a lot of difficulties, problems, hardships, it is history. चतो जेकॾहिं कंहिं वॾनि मसइलनि खां पोइ, तकलीफ़ुनि खां पोइ, परेशानियुनि खां पोइ का फतेह हासिल कई त इहा हिकु हिस्ट्री आहे। सो जेकॾहिं तव्हांखे पंहिंजी मंज़िल माणणी आहे त न सिर्फ़ु विक्ट्री पर हिकिड़ी हिस्ट्री करणी पवंदी। कीअं करणी पवंदी? ॾींहं राति हिकु करणा पवंदा, कोशिशि करणी पवंदी, महिनत करणी पवंदी। ऐं जेकॾहिं ईअं कंदासीं त इनशाला कामयाबी असांजा कदम चुमंदी। सो हीअ क्लास पंहिंजा जेका आहिनि सो 2 महीननि खां हली रहिया आहिनि। हर स्टूडेंट पंहिंजे लिहाज़ खां ज़बरदस्त कोशिशि करे रहियो आहे। थोरे उस्ताद जेको हुनजो इल्मु आहे पंहिंजे वस ऐं इल्मनि आर पंहिंजी भरपूर महिनत करे रहिया आहिनि त इनशाला कोशिशूं जारी रहंदियूं ऐं इनशाला कामयाबी पंहिंजा कदम चुमंदी। सो थैंक यू वेरी मच फॉर अटेंडिंग द क्लास।